खानपुर में खबर शेयर कई पिया। खानपुर पुलिस जी एपीसी चेन साण करे खानपुर, रहीमाबाद, रुस्तम, नापरकोट, फैज़ू समेत मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस 15 खां वधीक पुलिस मोबाइलनि में सवार 100 जे लॻभॻ पुलिस एहलकारनि ॿिनि ॻोठनि ॻोठ आलिम खान सैदखानाणी जतोई, नूर खान सैदखानाणी जतोई ते चढ़ाई करे 4 घरनि ऐं 3 उताकनि खे ड्राहे पट करे छॾियो। घरनि में पियल समूरो सामान दॿिजी वियो। पुलिस लखें रुपयनि जी मालियत जा वण पटे ख़त्म करे छॾिया। ॻोठाणनि मौला बख़्श जतोई, आलम जतोई, जावेद जतोई, वॾो खान जतोई ॿारड़नि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दायो त पुलिस बिलाजवाज़ असांजे ॻोठनि ते चढ़ाई करे असांजा लखें रुपयनि जी मालियत जा घर, ओताकूं, मस्जिद ड्राहे पट करे छॾी आहे ऐं घरनि में बीठल लखें रुपयनि जी मालियत जा वण पटे पाड़ों पटे उछले वही है। राब्तो करण ते डीएसपी खानपुर गुलाम रसूल पवर सिंधवी न्यूज़ के ॿुधायो त खानपुर तोड़ी आसपास में फुर, चोरी, ॾोहनि जे केसनि में घुर्बल ॾोहारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस कार्रवाई करे ॾोहारनि जा घर ड्राहे पट कया आहिनि। का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। रिपोर्ट बहादुर अली बोड़ो, खानपुर।